मुझा न्याय की काबिल एहतराम सभिनी तालकन खां आयल मुझा मोहतरम उस्ताद साथियों ऐं मुख़्तलिफ़ तालकन जा उहिदेदार सदर साहिबान ऐं जनरल सेक्रेटरी समेत जेके भी दोस्त हिते गॾु थिया आहियो सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हां सभिनी खे ॼाण आहे अवां ऐं असां जेको तालीम जो बुनियादी ढांचो आहे प्राइमरी उन जा असीं सभु वारिस आहियूं ऐं सिंधी क़ौम जे मुस्तक़बिल खे संवारींदड़ आहियूं। पर अफ़सोस सां चवणो थो पए ही सिंध जा करप्ट हुकुमरान जंहिंजी इहा ई रवायत आहे त सिंधी क़ौम खे कहिड़े नमूने पोइते करिणो आहे, सिंध में तबाही ऐं बर्बादी कहिड़े तरीक़े सां ईंदी, हमेशह उन्हनि उहे उसूल अपनाया आहिनि। प्राइमरी उस्ताद ही क़ौम जो संवारींदड़ आहे, पर ही करप्ट तालीम जो मिनिस्टर सरदार शाह जेको हमेशह असेंबली फ्लोर ते बीह करे मुंहिंजे अज़ीम उस्तादनि जी जेका कोई न करे थो उहा असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। अॼु कश्मीर खां कराची ताईं सभिनी ज़िलनि हेडक्वार्टरनि में असांजो भरपूर एहतिजाज जारी आहे। केतिरे ताईं करप्ट तालीम मिनिस्टर खे हटायो न वेंदो, ही सिंध जा उस्ताद मोतबर उस्ताद ही अज़ीम उस्ताद हे उन्हनि जी भर्ती थियल आहे। छा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, छा शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो जो को कमु ग़लति हुयो? जेकॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार भुट्टे जूं क़ुर्बानियूं न हुजनि हा त अव्हां खे अॼु केर बि हिननि सीटुनि ते न विहारिया। अव्हां पाण पंहिंजे वॾड़नि जी नाफ़रमानी कयो था पिया। अव्हां यादि रखो जंहिं बि उस्तादनि सां फिटायो आहे उनखे हमेशह मोचड़ा लॻा आहिनि, लितर लॻा आहिनि, उन हमेशह इलेक्शन ते हारायो आहे। हे वज़ीर तालीम, तोखे अञा बि वक़्तु आहे त तूं पंहिंजो रवैयो दुरुस्त कर। तूं जंहिं उस्तादनि वटि पढ़ियो आहीं ही बि उन्हनि उस्तादनि जा भाइर आहिनि, उस्तादनि जी इज़त करणु सिख। जेकॾहिं प्राइमरी उस्ताद खे मज़बूत कंदे त सिंध जी तालीम मज़बूत थींदी। जेकॾहिं प्राइमरी उस्ताद खे मज़बूत कंदे त सिंध जो मुस्तक़बिल सुनहरी थींदो। जेकॾहिं प्राइमरी स्कूलनि खे सहूलियत ॾींदे त उस्ताद असांजो सुखियो हूंदो। जेकॾहिं उस्ताद सुखियो हूंदो त ॿार सही नमूने पढ़ी सघंदा। हाणे वधीक तव्हांजो वक़्तु न वठंदुसि।